ठकराडू रिपोर्ट सज्जाद हुसैन मंगी हुकूमत सिंध डॉक्टर नज़ीर हुसैन कलोड़ो डायरेक्टर जनरल सिंध इंस्टीट्यूट ऑफ एनिमल हेल्थ कराची के एडिशनल सेक्रेटरी लाइव स्टॉक एंड फिशरीज खातो मुकर्रर करे छॾियो। ख़बर मूजिब नंबर SOA3 SGA&CD 14/1/2024 L&F0 गवर्नमेंट ऑफ सिंध सर्विसेज जनरल एडमिनिस्ट्रेशन एंड कोऑर्डिनेशन डिपार्टमेंट नोटिफिकेशन जारी कंदे डॉक्टर नज़ीर हुसैन कलोड़ो के एडिशनल सेक्रेटरी टेक्निकल लाइव स्टॉक एंड फिशरीज खातो जी इजाफ़ी चार्ज ॾेई मुक़रर करे छॾियो। होॾां लाइव स्टॉक खाते जे वेटरनरी डॉक्टर ऐं टेक्निकल स्टाफ जी तंज़ीम सिंध पैरा वेटरनरी स्टाफ एसोसिएशन जे अॻवाननि तरफ़ां सिंध हुकूमत जे हिन कयल फ़ैसिले ते ख़ुशीअ जो इज़हार कयो ऐं सिंध भर जे मालवंत एसोसिएशन जे अॻवान अब्दुल सत्तार वैर इम्तियाज़ ख़ासि करे ॿियनि चयो त डॉक्टर नज़ीर हुसैन कलोड़ो हिकु सिंध ॼाओ लाइव स्टॉक जो माहिर सांसिटिक आहे जंहिं अॻ में डायरेक्टर जनरल लाइव स्टॉक सिंध हुजण जो दौर में लिम्पी जहिड़े मौज़ी मर्ज़ ते सभ खां पहिरियां लिम्पी वैक्सीन ईजाद करे सूबे सिंध में लिम्पी जी बीमारी खां वैक्सीन कराई वधीक बीमारी पकड़जण खां रोकियो। उन जी कोशिश सां केतिरनि ई बेरोज़गार वेटरनरी डॉक्टर लाइ कोशिश करे सिंध हुकूमत खां पोस्टूं मंज़ूर कराए रोज़गार ॾियारियो ऐं लाइव स्टॉक खाते में कंदड़ स्टॉक स्टेटनि खे 15, 16, 17 ग्रेड ॾियारियो ऐं केतिरा ई प्रोजेक्ट वर्ल्ड बैंक हुकूमत सिंध ऐं ॿियनि इदारनि खां मंज़ूर कराए मालदारनि खे इलाज ऐं वैक्सीन जूं सहूलियतूं ॾियारियूं ऐं वर्ल्ड बैंक जे ताउन सां पूरे सिंध में जानवरनि जे अस्पताल जूं बिल्डिंगूं मंज़ूर कराए ठारायूं हुयूं। सिंध महिनत ऐं सुठी ॼाण रखण जे करे हुकूमत सिंध तरफ़ां बतौर एडिशनल सेक्रेटरी लाइव स्टॉक एंड फिशरीज मुक़ररु कयो वियो आहे।